छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी अम्मा छा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलामु अलैकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजो पंहिंजो साहिब ख़ान हिकु दफ़ो ॿीहर सोच जो ज़रूर प्रोग्राम सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जे प्रोग्राम जे पहिरें भाङे में अव्हांजी समाअतुनि लाइ असां इंतख़ाब कयो आहे सिकंदर अब्बासीअ जे कालम लाड़काणो हिक पुल सां पेरस नथो बणिजी सघे। ॿिए भाङे में अॼु असीं पेश कंदासीं मोहतरम मोहम्मद इब्राहिम जो साहब जिन जो मुरतिब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून ऐं उन मज़मून जो उनवान आहे तालीम जो मुयसर ज़रियो मादरी ज़बान आहे। प्रोग्राम जे आख़िरी भाङे में इमदाद चना साहब जिन जी मुख़्तसिर कहाणी ॿार पेश कई वेंदी। त प्रोग्राम जी शुरूआत कयूं था सिकंदर अब्बासीअ जे कालम लाड़काणो हिक पुल सां पेरस नथो बणिजी सघे। सिकंदर अब्बासी साहब जन पंहिंजे कालम में लिखनि था त मां मुंझी पियो आहियां त लाड़काणे शहर ते लिखण लाइ मां मज़मून जी शुरूआत कहिड़े दौर खां करियां। इहा शुरूआत संदसि शानदार ऐं मानाइते माज़ीअ खां करियां या इहा शुरूआत संदसि हीणे ऐं हसरतुनि जी तस्वीर बणियल हाल खां करियां या इहा शुरूआत संदसि मुबहम मुस्तक़बिल खां करियां। हीणनि हालनि वारो लाड़काणो जंहिंजी दिलि में केतिरा ई दर्द दुहें जियां दुखी रहिया आहिनि। कंहिं दौर जो लाॾलो लाड़काणो अॼु पंहिंजी उमिरि खां वधीक पोढ़ो लॻी रहियो आहे, जंहिंजा रहवासी संदसि हालति बहितर बनाइण जे बहाने कूड़नि वाइदनि सां वोट वठी ऐवाननि में वेहनि था ऐं उते पहुची संदसि पाड़ूं कमज़ोर करण जे कम में जुंबी वञनि था। सदियुनि जी सदा लाड़काणो जंहिंजी उमिरि क़दामत जे बारे में अॼु ताईं जेतोणीकि का बि हतमी राय पंहिंजी जाइ विलारे कोन सघी आहे, पर उन हवाले सां मुख़्तलिफ़ हवाला तारीख़ में मौजूदु ज़रूरु आहिनि ऐं जॾहिं उन्हनि तारीख़ी किताबनि ऐं मज़मूननि तरफ़ रुजू कजे थो त मुख़्तलिफ़ ऐं मुंझियल हवाला साम्हूं अचनि था। जीअं मीर अली शेर जे लिखियल किताब तारीख़ तोहफ़ा कराम मौजिब लाड़काणो शहर हिन वक़्तु 267 सालनि जो आहे, जॾहिं त
डॉक्टर सारले जी तहक़ीक़ मुताबिक़ लाड़काणे जी उमिरि हिन वक़्तु 305 साल बीहे थी, जॾहिं त मिर्ज़ा कलीश बेग जेको क़दीम सिंध नाले किताब लिखियो उन मूजिबि लाड़काणे जी उमिरि 292 साल बीहे थी। जर्नलिस्ट ग़ुलाम तक़ी जाफ़री जेको तहक़ीक़ी मज़मून लिखियो हो उन हिसाब सां अॼु लाड़काणो 217 सालनि जो थी वियो आहे। पीर अली मोहम्मद राशिदी पंहिंजे जग मशहूरु किताब हुजई नाणो त घुम लाड़काणो में लाड़काणे जी उमिरि जो जेको काथो लॻायो आहे उन मुताबिक़ अॼु लाड़काणे जी उमिरि 130 साल थिए थी, जॾहिं त कुझु तारीख़दाननि जी गॾियल तहक़ीक़ ऐं राय मूजिबि लाड़काणो पूरनि 365 सालनि जो थी वियो आहे। अहिड़ी तरह जंहिं उमिरि ते ॾाहा मुहक़िक़ ऐं तारीख़दान घणी तादाद में मुतफ़िक़ आहिनि उन मुताबिक़ लाड़काणे जी उमिरि अॼु 378 साल आहे। अॼु जेकॾहिं लाड़काणे शहर जी क़दामत जे वर्कनि खे पोइते वरायूं था त पतो पवे थो त लाड़काणे जी शादाबी ऐं ख़ुशहालीअ ते केतिरा ई ख़ूबसूरत पहाका ठहिया आहिनि, जिन खे ॿुधी मुल्क तोड़े ग़ैर मुल्की सियाह लाड़काणे घुमण जी आस रखंदा रहिया। जीअं कल्होड़नि जे दौर में ख़ुशहालीअ सबबु पहाको जुड़ियो हो त हुजई नाणो त घुम लाड़काणो, टालपुरनि जे दौर में बाग़ात गुलल फुलनि ऐं मुहबती माण्हुनि सबबु लाड़काणो साहसे बाणो सॾिजणु लॻो। अंग्रेज़नि जे दौर में ही शहर इल्म अदब अमुन अमान तफ़री ऐं सुठे इंतिज़ाम सबबु लाड़काणो राॼराणो सॾिजणु लॻो। पर जॾहिं असां घणो न पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 25 साल रुॻो 25 साल पोइते हलूं त उन्हनि 25 सालनि खां ही पहाको पंहिंजी पाड़ मज़बूत करे चुको आहे त हुजई नाणो त छॾ लाड़काणो। जेतोणीकि अॼु लाड़काणे खे 1971 ईस्वीअ जे नक्शे मूजिबि हद दख़लियूं हटाए नाजाइज़ अॾावतूं ड्राहे रोडनि खे वेकिरो करण जो कमु जारी आहे, जॾहिं त राइस केनाल जे मथां ओवरहेड ब्रिज यानी पुल आख़िर मुकमिल थी आमदरफ़्त हेठि अची वई आहे, जंहिं ते ख़र्च जो जेकॾहिं वधि खां वधि काथो लॻाइजे त उहो 1 अरब ताईं बि न पहुतो आहे। जॾहिं त लाड़काणे खे सींगारण ऐं सवारण लाइ हुकूमत पारां 8 अरब ॾिना विया हुआ। लाड़काणे ते इहो अटे में लूण बराबरि कमु, लाड़काणे लाइ मिलियल कसीर रक़म मां अटे में लूण बराबरि वारो कमु कढण लाइ ॿियो छा थियो। शहीद भुट्टो जंहिं लाड़काणे खे पेरिस बनाइण जो ख़्वाबु ॾिठो हो, इहो ख़्वाबु संदसि बंदि अखियुनि जो सपनो ई बण रहिजी वियो। उनखां पोइ शहीद भुट्टे जे नाले ते वोट वठंदड़ हिन पार्टीअ लाड़काणे सां अहिड़ो त अंढंगो वर्ताउ कयो आहे जेको न ॿुरड़े ॿारनि सां कयो हो ऐं न का माटेली माउ ॿारनि सां कंदी आहे। जेतोणीकि अॼुकल्ह सोशल मीडिया ते लाड़काणो जी ताज़ो ठहियल ओवरहेड ब्रिज जूं राति जे रोशनीअ में तजिला ॾींदड़ तस्वीरूं कढी सोशल साइट्स ते रखी इहो तासिर ॾियण जी कोशिशि कई वेंदी आहे त लाड़काणो पेरिस बणिजी वियो, पर बकौल मिर्ज़ा ग़ालिब दिल के बहलाने कोई ख़्वाब ग़ालिब अच्छा है। हक़ीक़त इहा आहे त लाड़काणो हिक पुल सां पेरिस नथो बणिजी सघे, छो त अॼु लाड़काणे जे रोडनि ते खॾनि जी खाण आहे। अॼु बि रोडनि रस्तनि ते बरसाति तोड़े नालियुनि जो पाणी हफ़्तनि जा हफ़्ता बीठल हूंदो आहे। घिटियूं बदबूदार पाणीअ जा वहा बणिजी वेंदियूं आहिनि। ट्रैफ़िक जो इंतिज़ाम अॼु बि जेको ॾाढो सो गाबो वारो आहे। सरकारी अस्पतालूं अॼु बि गंदगी ऐं गलादत जा ढेर आहिनि। जिते कंहिं मरीज़ जो शाफ़ियाब थियण त हिक तरफ़ मोर्गो, मरीज़नि सां गॾु ईंदड़ तीमारदार बि उन बदबूदार माहौल में बीमार थी पवंदा आहिनि। लाड़काणे खे हथु वठी केतिरियूं ई सदियूं पोइते धिकियो वियो आहे ऐं सदियूं पोइते धिकियल शहर हिक पुल ऐं कुझु वेकिरनि रोडनि सां पेरिस नथो बणिजी सघे। सालनि खां हिते हिन शहर में इहो रिवाजु राइज आहे त जॾहिं बि को आला का मोरो वज़ीर आला या का बि अहम शख़्सियत लाड़काणे अचण जो थींदी तॾहिं एमरजेंसी तौरु म्यूनिसिपल पार्टीअ जा बुहारी बिरादर
पंहिंजा ॿुहारा कुल्हनि ते खणी ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। रोडनि तां धूड़ ऐं मटी हटाइण उन ते चूनो हारियो वेंदो आहे, जीअं अचण वारे अहम शख़्सियत खे लॻे त लाड़काणे खे वॾे लाॾ प्याल सां रखियो वियो आहे। पर हक़ीक़त में लाड़काणे जे रोडनि रस्तनि जी उहा आरज़ी शंड फूक उन्हनि शख़्सियतुनि खे जहिड़ो मिर्ज़ा ग़ालिब जे लफ़्ज़नि में इहो चई रही हूंदी आहे त उनके देखे से जो आ जाती है मुंह पे रौनक, उनके देखे से जो आ जाती है मुंह पे रौनक, वो समझते हैं बीमार का हाल अच्छा है। लाड़काणो जेको हिन वक़्तु सॼे जहान में ॼातल सुञातल आहे, जंहिंजो हिकु हवालो मोहन जो दड़ो ऐं ॿियो हवालो शहीद भुट्टो ऐं शहीद राणी आहे। उन करे हिते सियाहनि जी आमद घणी वधी वई आहे। जेका अॻु रुॻो मोहन जो दड़ो ॾिसी हलिया वेंदा हुआ, से हाणे लाड़काणे मां बि थींदा वञनि था। पर फ़िक्र अंग्रेज़ ॻाल्हि उहा आहे त उहे लाड़काणे शहर जे बारे में पाण सां कहिड़ो तासुरु खणी वेंदा हूंदा। सिकंदर अब्बासी साहब जिन जो कालम असां अव्हां जे आॾो पेश कयोसीं। इन कालम जे हवाले सां मां बि कुझु पंहिंजा वीचार अव्हां सां वंडणु चाहियां थो त लाड़काणो साह सेबाणो चवणी टालपुरनि जे दौर में मशहूरु थी, जंहिंजो तज़किरो सिकंदर अब्बासी साहब जन पंहिंजे कालम में पिणु कयो। ऐं उन दौर में बाग़ात गुलनि फुलनि जे करे ॾेह तोड़े परॾेह लाड़काणे शहर जा चर्चा हूंदा हुआ। पर जॾहिं असां लाड़काणे जी मौजूदा सूरत हाल ते नज़र डोड़ायूं था त लाड़काणे जा रोड रस्ता हिकु उजड़ियल शहर जो ॾेख ॾियनि था। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे लाड़काणे खे पेरिस बणाइण जो सपनो ॾिठो हो ऐं मौजूदा हुकूमत लाड़काणे में ताज़ो ओवरहेड ब्रिज ठाहे उहो तासे ॾियण जी नाकाम कोशिशि करे रही आहे त शहीद भुट्टो साहब जो ॼण ख़्वाबु साबिया थी वियो। ओवरहेड ब्रिज जो ठहणु साराह जोॻो कमु आहे, पर लाड़काणे खे पेरिस बणाइण लाइ सिर्फ़ु हिकु ओवरहेड पुल जो ठहणु काफ़ी नाहे। लाड़काणो पेरिस तॾहिं बणिजी सघे थो जॾहिं न रुॻो मींहं वसण खां पोइ, पर आम ॾींहंनि में बि नालियुनि जो पाणी महीननि जा महीना रोडनि रस्तनि ते बीठल न हुजे, सरकारी अस्पतालूं गंदगी ऐं ग़लाज़त जो ॾेख ॾियण बदिरां साफ़ सुथरियूं नज़र अचनि। लाड़काणे शहर जा रोड रस्ता खॾनि जी खाण बदिरां सिधा सवां बणिजी पवनि। अॼुकल्ह फेसबुक खां सवाइ मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ज़रिए लाड़काणे में ताज़ी ठहियल ओवरहेड पुल जी तजला ॾींदड़ वीडियो ऐं तस्वीरूं ईअं शेयर थी रहियूं आहिनि जो जेकॾहिं कंहिं मौजूदा लाड़काणे शहर खे नाहे ॾिठो त इहो त तारीफ़ कंदे न थकिबो ऐं न थकिबी त वाह लाड़काणो त वाक़ई पेरिस बणिजी वियो आहे। तंहिं करे अहिड़नि महिरबाननि खे अर्ज़ु कजे थो त हिकु दफ़ो लाड़काणे जी सिर्फ़ु बाक़राणे रोड जो सैर कनि त खेनि पतो पइजी वेंदो त लाड़काणे केॾी तरक़ी कई आहे ऐं लाड़काणे जे हीणे हाल खां वाक़िफ़ु थी वेंदा। उन खां सवाइ अतातुर्क टावर खां शेख ज़ैद कॉलोनी ताईं वेंदा त मिटी दुहो संदनि जो दिलि जी गहराइनि सां आजिया कंदा। लाड़काणे शहर जो माज़ी न रुॻो शानदार ऐं मानाइतो रहियो आहे, पर शादाब ऐं ख़ुशहाल पिणु रहियो आहे। एतिरे क़दुरु जो हिन दौर में ॾेही तोड़े परॾेही लाड़काणो ॾिसण लाइ आता हूंदा हुआ। लाड़काणो शहर एॾो त ख़ुशहाल हो जो कलोड़नि जे दौर में पहाको हुजई नाणो त घुम लाड़काणो मशहूरु थियो। पर अॼु जे लाड़काणे खे ॾिसी अफ़सोस सां चवणो पवे थो त हुजई नाणो त छॾ लाड़काणो।
अॼु जे प्रोग्राम जे ॿिए भाङे ॼाण में पेश कयूं था मोहतरम मोहम्मद इब्राहिम जो साहब जिन जो मुरतिल थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून। तालीम जो मौसर ज़रियो मादरी ज़बान आहे। ॿोली पहिरीं ॿोली जा ॿार ॿुधे थो, सम्झे थो, सिखे थो ऐं कमु थो आणे, उहो साह हुन जी माउ जी ॿोली आहे। ओसी ताईं त तालीम लाइ माउ जी ॿोली ई न रुॻो मौसर, सभ खां मौसर पर वाहिद ज़रियो सम्झी वञे थी ऐं मञी वञे थी। उन खां पोइ बि दुनिया जे आज़ाद ऐं मुहज़िब इंसानी मुआशरनि में हर हंधि ऐं सॼी इंसानी तारीख़ में अॼु ताईं तालीम जी न फ़क़ति मौसर पर सभ खां सस्ती ऐं सभ खां आसान ज़रई तौरु माउ जी ॿोली क़बूली वई आहे ऐं इस्तेमालु थींदी आहे। फ़क़ति ॿाहिरां आयल मज़हब ऐं ॿाहिरि जा फ़ातिह ऐं हाकिमई मकानी तौरु राइज माउ जी ॿोलीअ जी इहा हैसियत ऐं इहो हक़ु उन जी इहा लियाक़त क़बूलण खां इनकारी रहिया आहिनि ऐं इनकार कनि था ऐं उन में हर तरह उन्हनि जा बालादस्ती ऐं इस्तेहसाली मुफ़ाद मौजूदु आहिनि। ग़ैर मादरी ज़बान ज़रिए तालीम वरितल क़ौमूं या मुआशरा सदाईं मुतलका मादरी ज़बान वारनि तालीमी क़ौमुनि या मुआशरनि जा ग़ुलाम, ताबे ऐं मुहताज रहिया आहिनि। इक़्तिसादी, सियासी ऐं समाजी तौरु सिधा समा ऐं ज़ाहिर ज़हूर या अण सिधी ऐं अण लखायती नमूने। अहिड़नि ज़ेर दस्त ऐं ताबे मुआशरनि में जॾहिं तालीम लाइ ॿोली जे ज़रिए जी ॻाल्हि कजे थी त तालीम जी सॼे समाजी मांडाण या सिट्रा मैकेनिज़म खे न पर फ़क़ति उन जे रस्मी पहलूअ खे ख़्याल में रखे पोइ उहा ॻाल्हि थी कजे, छो त स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि, किताबनि, अख़बारनि, रेडियनि ऐं टेलीविज़ननि ऐं धारीअ ॿोलीअ जे मज़हबी वाइज़नि ऐं उन जे अहिड़नि ॿियनि हुकूमती या बालादस्ती वास्तनि खां अलावा उन्हनि खां बिल्कुलु दूरि रही करे माण्हुनि जो बाक़ी सॼो पंहिंजो वक़्तु पंहिंजी मादरी ज़बान जे समाजी फ़िज़ा सां तालुक़ दौरान खेनि पंहिंजी मादरी ज़बान जी तरबियत ऐं ज़हनी तालीम मिलंदी रहे थी। बालादस्त ऐं इस्तेहसाली मुफ़ाद खे दरअसल उहा एन फितरी ऐं कुदरती सूरत हाल बि ॾुखी लॻंदी आहे, छो त उन में हू ज़ेर दस्त मुआशरे या क़ौम खे पंहिंजे गिरफ़्त मां अनेक नमूननि में आजो थींदे ॾिसे थो या कम से कम महकूम क़ौम जी उन ग़ैर रस्मी तालीम जे दायरे में हू पाण खे किथे बि मौजूदु नथो ॾिसे ऐं इन्हीअ करे उन मुहाज़ ते हू पाण खे कमज़ोर थो महसूसु करे ऐं इन्हीअ करे बि बेइत्मिनान, नाख़ुश बल्कि गुस्से में भलियल रहे थो ऐं पंहिंजी इहा बेइत्मानी, नाख़ुशी ऐं कावड़ पोइ हू ईअं कोशिशि कंदो आहे, उन कोशिश में पहिरियों निशान उन जे अॻियां इहो हूंदो आहे त कंहिं ज़ेर दस्त मुआशरे जी ॿोलीअ खे रस्मी तालीम जे ज़रिए जी हैसियत ऐं अमल खां महरूम रखियो वञे। रस्मी तालीम जे मैदान या सिरिश्ते में ॿोलीअ जी हैसियत या अहमियत जी ॻाल्हि थी कजे त उन लाइ ॿोलीअ जे टिनि कारजनि खे ख़्याल में रखिणो पवे थो। पहिरियों तदरीस जे ज़रिए यानी मीडियम ऑफ टीचिंग जो कारज, ॿियो तदरीस जे हिकु मज़मून यानी सब्जेक्ट ऑफ टीचिंग जो कारज, टियों अण अख़राई इलिटरेसी जे ख़ात्मे लाइ ज़रई जो कारज। तदरीस जे हिकु मज़मून तौरु कंहिं ॿोलीअ जी तालीम खे उन हद ताईं उन नोअ जी अहमियत मिलंदी जेतिरी ऐं जहिड़ी अहमियत उन खे तदरीस जे ज़रिए तौरु सॼे तालीम जे सिरिश्ते में मिलियल हूंदी। जेकॾहिं तदरीस जे ज़रिए जो कारज उन खे इब्तिदा खां वठी आला तालीमी दर्जे ताईं अदा करणो आहे त ख़ुदि उन जी पंहिंजी तदरीस जा सिख्या जो अहतमाम हिकु मज़मून जी सूरत में उन ई मयार या दर्जे जो उन ई सतह मुताबिक़ करिणो पवंदो। जीअं अंग्रेज़नि जे दौर में असां वटि ख़ासि तरह इंग्लिश मीडियम तालीम जे सिरिश्ते में मौजूदु हूंदो हो, यानी सॼी तालीमी सिट्रा में सॼो ज़ोर इब्तिदा खां आला सतह ताईं अंग्रेज़ीअ जी पढ़ाईअ ते ऐं का ॿोली सानवी तौरु
पढ़ण में ईंदी हुई त उहा बि फ्रेंच, लैटिन, जर्मन वग़ैरह, न सिंधी, न उर्दू ऐं न वरी महकूम जी ॿी का ॿोली। दुनिया ॼाणे थी त उन ख़ासि इंग्लिश मीडियम सिरिश्ते तालीम जा पढ़ियल अमीर नस्ल जा या ईअं अंग्रेज़ी पढ़ण नईं मां के अमीर बणियल ख़ासि शख़्स ई हूंदा हुआ जेकी अंग्रेज़ी साम्राज जे अमलदारी सिरिश्ते जा हिते असां वटि मोतबर थंभा हूंदा हुआ ऐं उहे आम माण्हुनि जे फ़र्ज़नि ऐं ज़िमेदारियुनि जी कामयाबु अदायगीअ लाइ अंग्रेज़ साम्राज मुल्क जी सॼी सियासत खे लॻभॻि अहिड़नि ई अंग्रेज़ी पढ़ियल दानिशवरनि हथां आख़िर ताईं पंहिंजे ज़ाब्ते में रखियो ऐं पोइ जंहिं हाल में ऐं जंहिं सूरत में असांजी हीअ दुनिया हू छॾे विया उहा अॼु बि घणे क़दुरु संदनी पंहिंजे आलमी मुफ़ाद जो रंग ऐं रूप अख़्तियार कयो बीठी आहे। तदरीस जे हिकु मज़मून तौरु ॿोलीअ जी तालीम ॿियनि ॻाल्हियुनि खां अलावा माण्हूअ में तख़लीक़ी इज़हारी सलाहियतुनि खे वधाए थी ऐं उन हद ताईं हुन जे मन में ख़ुदि पंहिंजे लाइ ऐं उन ॿोलीअ जी मुआशिरा इज़त ऐं क़दुर जो जज़्बो उभारे थी ऐं पुख़्तो करे थी। ऐं जेकॾहिं उहा ॿोली कंहिं परमाण्हूअ जी पंहिंजी मादिरी ॿोली न आहे त रद्द अमल तौरु हुन जे मन में पंहिंजी माउ जी ॿोलीअ ऐं उन जे वसी ऐं आम मुआशिरे लाइ जेको हिन जे पंहिंजो असुलु मुआशिरो आहे न तबी ठठोल ऐं लागरदी जा रुख अक्सर उभरनि था। उन सां गॾु जेकॾहिं हिन खे संदसि ज़ाती मुफ़ाद बि उन तरह यानी उन धारिन ॿोलीअ जे मार्फत सिद्ध थींदी ॾेखारे ॾियनि था त पोइ हू पंहिंजी ॿोलीअ ऐं पंहिंजे असली मुआशिरे खां पूरे बेगानगी अख़्तियार करणु ऐं उन्हनि जे मुफ़ादनि जे ज़ियान खे न रुॻो ख़ामोशीअ सां बर्दाश्त करणु बल्कि उन्हनि खे पंहिंजे हथनि सां पाण क़ुर्बान करण खां बि कीन घुसंदो। इन करे ई मुहज़िब ऐं आज़ादु मुआशिरा पंहिंजी तालीमी सिरिश्ते में ख़ुदि पंहिंजी मादिरी ज़बान जी तालीम लाइ बिल्कुलु बुनियादी ऐं मर्कज़ी हैसियत क़रार कंदा आहिनि ऐं उन तालीम खे उन सिरिश्ते जी आला खां आला सतह ताईं ख़ुसूसी अहमियत ॾींदा आहिनि। अण अखराई जी ख़ात्मे लाइ यानी अणपढ़ियल बालगनि मर्दनि ऐं औरतुनि जी तालीम लाइ माउ जी ॿोलीअ खे अॼु पूरे तजुर्बे खां पोइ दुनिया में पस्त खां पस्त मुआशिरे लाइ बि वाहिद सस्ते में सस्तो आसान में आसान ज़रियो तस्लीम कयो वियो आहे। साॻीअ रीति इब्तिदाई तालीम लाइ पिणु आलमी पैमाने ते ऐं समाजी ऐं इंसानी मुफ़ाद जे सभिनी हलकनि में पोइ उहे सियासी नोअ जा हुजनि मज़हबी नोअ हुजनि या तहज़ीबी नोअ हुजनि इतफ़ाक़ राय सां मादिरी ज़बान खे ई वाहिद सस्ते में सस्तो ऐं आसान में आसान ज़रियो तस्लीम कयो वियो आहे। बालगनि जी तालीम तोड़े इब्तिदाई तालीम लाइ का मादिरी ज़बान ज़रिए जो कमु ॾेई सघे थी। उन लाइ सभ खां अवल या ज़रूरी ॻाल्हि बतौर शर्त जे मञी वई आहे उहा आहे उन ज़बान जे रस्मुल ख़त जी मौजूदगी। ॿियो उन सां लाॻापियल शर्त उन लाइ उहो ज़रूरी मञियलु आहे त उन में लिखियल पढ़ाई जो अॻु तयारु थियल मवाद मौजूदु हुजे ऐं टियों त वधीक पढ़णु ऐं पढ़ाईअ खे जारी रखण लाइ शाया थियल ऐं शाया थींदड़ मवाद बि काफ़ी के अंदाज़ में मौजूदु हुजे ऐं चोथों त पढ़ाईअ लाइ तालीमी तौरु लाइक़ ऐं पिणु तरबियत पातल उस्ताद बि मौजूदु हुजनि। हिननि ॻाल्हियुनि सां गॾु माली वसीला पढ़ाई लाइ मर्कज़ ज़रूरी क़िस्म जो फर्नीचर ऐं ॿिया घुर्ज जा सामान बि मौजूदु हुजणु खपनि पर ज़ाहिर आहे त उहे तालीम जे निज़ाम लाइ आम घुर्ज जूं शयूं आहिनि ऐं कंहिं ख़ासि ज़बान जी पढ़ाई लाइ ई फ़क़ति लाज़िम न हूंदियूं आहिनि। इन ई रीति ॾिठो वेंदो त उन आम ज़रूरत जे साज़ो सामान सां गॾु कंहिं ख़ासि ज़बान जी तदरीस लाइ जिन ॻाल्हियुनि जी ख़ुसूसी ज़रूरत आहे यानी किताबनि जी ऐं उस्तादनि जी तिन जो फ़ौरन मौजूदु करणु अहिड़ो को मुश्किल मसइलो कोन्हे जेको वक़्त जी हुकूमत हल न करे सघे बशर्त उहा उन मसइले खे पंहिंजे हिकु फ़र्ज़ तौरु हल करणु घुरे ऐं उन लाइ आलमी तौरु मञियल ऐं आज़मायल उसूल अख़्तियार करे ऐं तरीक़ा अमल में आणे। दुनिया में ख़ासि तरह ॿी आलमी जंग खां पोइ जॾहिं सभई मुल्क मग़रबी साम्राज्यत जे बीठकी मां आज़ादु थी ख़ुदि मुख़्तियार थी ऐं मुस्तक़बिल वतन जो दर्जो हासिलु करे चुका आहिनि
मसलन अफ्रीका जी ऊंदाही खंड जा केतिरा ई मुल्क तंहिंजी बल्कि सभी मादरी ज़बान जी तालीम लाइ इन क़िस्म जा इहतमाम कया विया आहिनि ऐं उते अॼु बालगनि जी पढ़ाईअ लाइ ऐं पिणु ॿारनि जी इब्तिदाई तालीम आला तालीम लाइ उतां जूं उहे मादरी ज़बानूं तदरीस जे ज़रिए तौरु ऐं पिणु तदरीस जे मज़मून तौरु इस्तेमालु थी रहियूं आहिनि। उन सिलसिले में यानी मादरी ज़बाननि जे इन ई तालीमी किरदारु एजुकेशनल रोल जी हिमायत में जेको मादरी ज़बाननि जो फितरी ऐं उसूली किरदारु आहे, आलमी पैमाने ते पहिरियों भेरो 1951 ईस्वी में यूनेस्को जे माहिरनि जी मीटिंग में हिकु ज़ोरदार ऐं पुरएतमाद आवाज़ उथियो। उन मीटिंग में कार्रवाई जी रिपोर्ट पोइ 1953 में सॼी दुनिया जी क़ौमुनि जी आम इतलाह तौरु पधरी थी, जंहिंमें हिकु तौरु इहो रायो ज़ाहिर कयो वियो त तालीम जो अमल बहितरीन क़िस्म जो माउ जी ॿोलीअ में ई मुमकिन आहे। शागिर्दनि खे पंहिंजी स्कूली तालीम माउ जी ॿोलीअ में ई शुरू करणु घुरिजे ऐं उन जो इस्तेमालु तालीम जे मुमकिन खां मुमकिन मथां दर्जे ताईं वधाइबो। हेसि ताईं कई भेरा दुनिया जे माहिरनि में तालीमदाननि जे क़ौमी ऐं बैनुल अक़वामी इजलासनि में वरी वरी पे ऐलानियो वियो आहे। मसलन अंग्रेज़ीअ जे भेट में अफ्रीकी ॿोलियुनि जो तालीम इस्तेमालु बाबति कोठायल यूनेस्को जी हिकु ख़ुसूसी कॉन्फ्रेंस में इहो नतीजो अख़्ज़ कयो वियो त जेको ॿारु पंहिंजी ॿोलीअ जे माहौल में रहे थो तंहिं लाइ बहितरीन सूरत हीअ आहे त हुन खे संदसि मादरी ॿोलीअ में तालीम ॾिनी वञे ऐं ॿियो त ॿारनि खे जेतिरी बि ज़्यादा में ज़्यादा थी सघे ओतिरी मादरी ज़बान में तालीम ॾियणु घुरिजे। 1972 ईस्वीअ में यूनेस्को जे माहिरनि जे मुशावरती कमेटीअ जो ॿोलीअ जी तालीम बाबति सरकारी पॉलिसी तरबियत में समाजी दख़ल ऐं किरदार जे मौज़ू ते मुज़ाकराती जलसो थियो, जंहिंमें यूनेस्को जी 1953 ईस्वीअ वारी रिपोर्ट सां ई नए सिर इतफ़ाक़ ज़ाहिर कयो वियो ऐं चयो वियो त ख़ुदि अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं कंहिं मादरी ज़बान जा ॻाल्हाईंदड़ एतिरे तादाद में मौजूदु न हुजनि जो उन में तालीमी मवाद जे किताबी अशात खे वॾे पैमाने ते मुनासिबु लॻे त कम से कम शुराती अंगनि अखरनि जी सिख्या बहरहाल उन हालतुनि में बि मादरी ॿोलीअ जी वधीक मुफ़ीद थींदी। अक़वाम मुतहिदा जी यूनेस्को तंज़ीम तारां तालीमी उसूल ऐं अमल बाबति इहे इज़हार ऐं ऐलानिया राय इन मसइले ते आलमी फ़तवा जो दर्जो रखनि था, जंहिंजे तस्लीमीअ खां इनकार तालीम खां फ़क़ति उहे हल्का कनि था जे पंहिंजे इस्तेहसाली बालादस्तीअ ऐं हाकिमियत खे क़ाइमु रखणु चाहींदा आहिनि, या उहे जेकी पंहिंजी ज़ेर दस्त हैसियत सूरत हाल ते राज़ी हूंदा आहिनि या उन ते मुतमिन रहनि था। अॼु जे प्रोग्राम जे टें ऐं आख़िरी भाङे में पेश कयूं था इमदाद चना साहिब जिन जी मुख़्तसिर कहाणी ॿार। मुंहिंजी मोटर साइकिल जी क्लच वायर अॼु वरी सुबुह जो उन वक़्तु टुटी पई जॾहिं मां यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर सईद सानीअ सां मिलणु वञी रहियो हुउसि। प्रोफेसर मुंहिंजी PhD जी थीसिस जेका ॿारनि जे पोहरे ते आहे उन में मुंहिंजो गाइड आहे। रस्ते में ख़ुशकिस्मतीअ सां भरिसां ई हिकिड़ो वर्कशॉप मिली वियो जिते वॾो मिस्त्री त कंहिं ॿिए मोटर साइकिल जो कमु करे रहियो हो, पर जॾहिं मां हुन खे तकड़ि करण लाइ निमाणो अर्ज़ु कयो त हुन पंहिंजे वर्कशॉप ते मौजूदु छोटू खे मुंहिंजे ख़िदमत में पेश करे छॾियो। छोटूअ जी उमिरि मुश्किल सां 10-12 साल हूंदी। हुन क्लच वायर 10 मिंटनि जे अंदरि ठीकु करे मोटर साइकिल मुंहिंजे हवाले करे छॾी। मां हैरानीअ ऐं ख़ुशीअ जी गॾियल कैफ़ियत में हुन जी मज़दूरी हुन खे ॾींदे सवाल पुछियो, वरी त वायर न टुटंदी न? न साहब, बसि सिर्फ़ु ॿारनि खां बचाइजांसि। हुन जे जवाब मुंहिंजी सॼी रिसर्च थीसिस जा बुनियाद लोॾे छॾिया।
अॼु जे प्रोग्राम सोच जो ज़रूर जी क़िस्त पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। अव्हां पंहिंजी क़ीमती राय वॉइस ऑफ सिंध लंडन जी ईमेल एड्रेस info@radiovoiceofsindh.com ते उमाणे सघो था। असांखे हमेशह जीअं अव्हां जे पैगामनि जो ओसीड़ो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त मोकिलाइण आहे सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन